आगाह कयां कि सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासां ठाहिण वारे केस में स्पीकर आगा सिराज दुरानी अदालत पहुची वियो आहे। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासां ठाहिण वारो केस स्पीकर आगा सिराज दुरानी खे एहतसाब अदालत पहुचायो वियो आहे। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। कराची मां सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासां ठाहिण वारो केस स्पीकर आगा सिराज दुरानी खे अदालत पहुचायो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी समेत ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासां ठाहिण वारे केस में स्पीकर आगा सिराज दुरानी खे अदालत पहुचायो वियो आहे। तफ़सील वठंदासीं कराची मां महताब शर खां। महताब आगाह कजो। जी बिल्कुल स्पीकर आगा सिराज दुरानी ॿियनि जे ख़िलाफ़ जेका सफ़र खां वधीक जेके आहे सो अदालत में रेफरेंस जे केस की ॿुधाई ॾी आहे। कुझु देरि पहिरें जेके जंहिंमें जेका जेका रिटायर जेको जज आहे रूबरू जेका अदालत में पेश आहे रेफरेंस जी जेकी समात आहे उहा जेकी 19 फरवरी ते मुलतवी कई ॿियनि ख़िलाफ़ असां खां वधीक जेका नेब जे पारां हिकु रेफरेंस दाख़िल कयो जेको असेंबली स्पीकर पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयोसि हुकूमत गलत इलेक्शन ऐं जेके इलेक्शन कराइण जा जेके पाबंद आहे ऐं तमामु अपोज़िशन लीडर जमायतूं जेके आहिनि मुल्क में सूबे में जेके क़ौमी असेंबली ऐं सूबा इलेक्शन आहिनि उहे जेके थियणु घुरिजनि मुल्क जी हालात जेके आहिनि उहे वधीक ख़राबु हुजण जे करे असां बि चयूं था त इलेक्शन थियणु खपे ऐं सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां जेका बल्दियाती बिल हवाले सां अहिड़ा हुकुम आहिनि उहे बि जेके 11 फरवरी ते जेके असेंबली जे इजलास में ॿुधाइण ऐं असां बि चाहियूं था त सिंध हुकूमत पारां जेके इलेक्शन चाहियूं था त मुल्क जी जेके हालात आहिनि उहे ठीकु न आहिनि। जेके इलेक्शन जेका सूबा इलेक्शन ऐं क़ौमी इलेक्शन जेके उहा थियणु घुरिजनि। जी ठीकु आहे महताब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।